कयो वियो मुंहिंजे ख्याल में दुनिया उन्हनि खे लाइक कंदी आहे त तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अचे थो असां घुरायूं था असगर खोसो। सर अस्सलाम वालेकुम ईद मसर साहब मुबारक। खुश आयो ठीक ठाक अस्सलाम वालेकुम अदा सर समझी त विया हूंदा सर असां नंढा आहियूं थैंक यू सो मच फॉर अल्लाह मजाक अदा अदा थैंक यू सो मच All the असगर best, अदा। सोजो थैंक यू सो मच सो लेट्स हैव अ बिग एंड फास्ट कर को तव्हां जेसिताईं पंहिंजी बैटरी चार्ज कयो मां बिल्कुल आई एम चार्ज ब्रो आई एम चार्ज पहिरियां त हिन ईद जे मौके ते ख़ुशी जे ॾींहं ते जेके बि साम्हूं वेठा आहियो तव्हां सभिनी खे लख लख ईद जूं मुबारकूं हुजनि ऐं वाधायूं हुजनि। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे ईअं खिलंदा रहो मुरकंदा रहो। ऐं छो जो वॾड़ा चवंदा आहिनि त बाबा थोड़ा इको को बढ़ाना मेरे पहले ही गुर्दे फैले बाबा। छो जो वॾड़ा चवंदा आहिनि त जेको वेही विच कचहरी में हणे घणी ॼाड़ी सो बि वॾो भाड़ी पराए झेड़े में पटाए पंहिंजी ॾाढ़ी सो बि वॾो भाड़ी चईंसि कम जो खने क्याड़ी सो बि वॾो भाड़ी हिन घर चाड़ी हुन घर न चाड़ी सो बि वॾो भाड़ी हेड़े प्यारे प्रोग्राम में जेको न हणंदो ताड़ी सो बि वॾो भाड़ी। सुजाग करणो पवंदो साईं सुजाग करणो पवंदो। हिन दौर में असां पंहिंजा दर्द लिकाए माण्हुनि खे खिलायूं था। हाणे वरी बि राति जो मुंहिंजे फेसबुक जे नंबर ते साजिद साहब राति जो 3 बजे 4 बजे फेसबुक वारे नंबर ते माण्हू फोन कंदा आहिनि खोसा मश्करी ॿुधा। मां चयो छो मुंहिंजो ख़ानदान प्लास्टिक जो ठहियल आहे असांजूं पोड़ियूं ॿोड़ियूं मर्दियूं हूंदियूं असांजा पंहिंजा मसाला आहिनि मश्करी ॿुधा। असां वटि सिंध में आर्टिस्टनि जो अॻे ई क़दुरु कोन्हे। फनकारनि जा गुर्दा फैल थी वेंदा आहिनि वीचारनि खे हथ में हूंदा आहिनि ईअं ॼण रेडी आहे सेल हथ में अथनि। हिते W11 D7 ते फनकार थैलियूं हथ में अथनि दरपदर थी मरी विया वीचारा ॻरी विया ऐं असां मुर्दा परस्त क़ौम आहियूं। फनकार जहिड़ो हूंदो आहे उनजो क़दुरु न कंदा आहियूं। मरी वेंदो न पोइ चवंदा अदा वाह 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 अदा अदा कंदो आ त टांकियुनि मां पाणी निकिरी ईंदो वाह वाह अदा छा हुनजो आवाज़ हो पर बदकिस्मती। इन जे करे मां हिकिड़ो सोशल मीडिया जो नंढड़ो आर्टिस्ट आहियां। मूंसां पूरी दुनिया प्यार कंदी आहे फेसबुक ते पूरी दुनिया ॾिसंदी आहे ऐं अफ़सोस त मां पढ़ियल न आहियां ऐं मूंखे केर बि मैसेज में लिखंदो आहे लख लानत ते मां चवंदो आहियां ओके भोलड़ा ऐं गुॾड़ा माणे चईंदो आहियां मां पढ़ियल न आहियां पर ख़ुदा जे वास्ते तव्हांखे इहो चवां थो त पंहिंजा बच्चा पढ़ायो पंहिंजी सिंध ऐं पाकिस्तान जो नालो रोशन कयो। छो जो मां न आहियां पढ़ियो सुभाणे मां मरी वेंदुमि दुनिया सॼी तॾहिं ते ईंदी चवंदी त पाण रुगो तालीम जा मैसेज ॾींदो बच्चा पढ़ायो बच्चा पढ़ायो बच्चा पढ़ायो। हिन जा त पुट पढ़े ई कोन वठंदा पाड़े कुकड़ू चोरी कंदा हिन जो त औलाद पढ़ियो ई कोन वठंदो सेवर चोरी कंदो। इन करे मां चवां थो त तालीम सां सभु कुझु आहे तालीमी शहूर आहे सो तालीम सां ई सभु कुझु आहे। बाक़ी असांजी क़िस्मत में हाणे मूंखे साईं पढ़ियल लिखियल हिकिड़ो माण्हू मिलियो फुल टाइम में साईं पेंट शर्ट पातल हुजे फुल टाइम में मां भाॼड़ी पियो वठां सिधो आयो मूं ॾे कार मां लही चई बाबा तूं असगर खोसो ई मां चयो जी साईं चई अच्छा मां चयो हा साईं चई पोइ 2 मिंट अच गाॾी में मां चयो को बम्बई बेकरी जो केक ॾींदो मां जीअं विस्ती मुंहिंजो नंढड़ो रोए थो हिन खे परचा मां चयो ॼणियो तो आहे पंहिंजे खे परचा न मां छो परचायां मां चयो हे मुंहिंजो कार्ड वठ जेॾीमहिल तव्हांजे घर में ॿार रोइनि मां पिज़्ज़ा वांगुरु होम डिलीवरी आहे तव्हांजे घर हलियो ईंदुसि। इहा हालत आहे माण्हू पंहिंजा ॿार ॼणनि था उहे बि नथा। ऐं असां इलाही प्रोग्रामनि में वेंदा आहियूं शहर में ऐलान कंदा आहिनि त भाउ फलाणे जो पुटु शोभी गुम आहे ऐं उहे मायूं चवंदियूं अलाह करे अञा 2 कलाक गुम हुजे शहर जूं मायूं ऐं ॿारड़ी जो ॿार गुम थींदो कंहिं सेरनि में पिड़े में पोड़ी वेठी हूंदी सॼे ॻोठ खे खणंदी अदी मुंहिंजो शोभी अड़ी मुंहिंजो पापनि जी थैली खाईंदो मुंहिंजो नज़र जियो अदी भली कुंड में वेठो हुजे मूं अगरि कारो हूंदो लाइट न हूंदी कुंड में वेठो हूंदो। इन करे मां पाण ही सही सोशल मीडिया जो दौर आहे ही दौर ई सोशल मीडिया जो हींअर महिमान तव्हांजे घर में ईंदो अचण सां पहिरियां इहो महिमान पुछंदो बाबा चार्जर आहे त मां रहां न त मां हलां। चार्जर महिमान खे मिलियो घड़ी खां पोइ वरी पुछंदो बाबा वाईफाई जी कुंडड़ी हूंदी किथे। हे सोशल मीडिया जो दौर आहे। असां ख़ैरात जूं सेल्फी कढूं
साईं भाॼी वठूं सेल्फी कढूं, सिर्फ़ु हिकिड़ी सेल्फी कोन कढंदा आहियूं जेका ज़ाल सगोरड़ी जूता हणंदी आहे, बाक़ी सभु सेल्फियूं कढंदा आहियूं। इन करे हे सोशल मीडिया जो दौर आहे। साईं मां हा हा साईं जेके बचड़े वारे आहिनि उन्हनि खे ॻाल्हि दिलि सां लॻंदी हूंदी। ऐं हिते घणो उहो खिलंदो जेको जंहिंजूं 2 शादियूं हूंदियूं, हुनखे ख़बर आहे त मां कुदरती सज़ा में आहियां, उहो घणो उहो खिलंदो। अच्छा जेको जेको 3 शादियुनि वारो हूंदो उहो वरी उन 2 वारी ॾे ॾिसंदो, यार हीउ छो थो खिले, पोइ वरी हां जी भाउ खां उहो बि खिलंदो त मां इंजॉय त कयां, सज़ा उहो ई मिलियल आहे। मां हाणे हिकिड़ी शादी में वियुमि, उन घोट खे मूं चयो, मां चयो तुंहिंजो निकाह थियो आहे? चई न। मां चयो FIR कोन थी अथई? चई न। मां चयो भॼ, तोखे रक्शे जो किरायो ॾियां थो, भॼ। चई तूं प्रोग्राम करणु आई? मां चयो मां तोखे तुंहिंजी ज़िंदगी बचाइण थो चाहियां, भॼ। चई न। साईं उहो हफ़्ते खां पोइ मूंखे मार्केट में मिलियो, ठूठुनि सां चसी पियो ॾिए, हुनजा हथ वांदा कोन आहे, एतिरा हुनजे हथ में छापर आहे, छो जो शुगर जो मरीज़ करण वारियूं केरु आहिनि? हे पंहिंजूं ज़ालड़ियूं सगोरियूं। हलो किथे ई मुआ मुंहिंजो बाबो ॻोठ आयो आहे, भिंडियूं वठियो आहे, टमाटा वठियो आहे, नंढो गोश्त आणजांइ, वॾो न आणजांइ, बाबे खे रिएक्शन थी वेंदो आहे। हो चवंदो हाज़ुर, वरी वीचारो अञा मोटरसाइकिल ते चढ़ंदो, वरी ओ बोड़ा, हो चवंदो जी मुंहिंजे लाइ फेयर एंड लवली आणजांइ, हो चवंदो हाज़ुर। इन करे घर में भली कुझु बि न हुजे, असांजी पगार 20,000, ब्यूटी पार्लर जो बिल 16,000, राशन जो बिल 6,000, असां पंहिंजो पाड़ ते ॾिसूं। इन करे मां मज़लूम जेके मुड़ुस आहिनि उन्हनि जी यूनियन जो सदर आहे, जेकॾहिं कंहिंखे जनरल सेक्रेटरी उहिदो मूं वटि ख़ाली आहे केरु? हा हा सही आहे, सही आहे, सही आहे, सही आहे। साईं मां बेसुरनि फनकारनि जी यूनियन जो सदर आहे, छो जो अॼुकल्ह दौर बेसुरनि जो थो हले न। उहे ओरिजिनल फनकार वीचारा मरी विया जेके ॻाईंदा मींहुं वसंदो, हाणे असां जहिड़ो बेसुरो करे थो आ त ट्रांसफार्मर करे थो ठाह। हे दौर बेसुरनि जो आहे। मां जिथे बि ॻाईंदो आहियां चो तरफ़ पुलिस बीहारींदो आहियां, 5 ॾोकड़ ॾींदो आहियां, मुंहिंजो राग ॿुधो। हिकिड़े ॾींहुं मां ॻायां पियो, टोटल माण्हू उथी भॼी आहे, हिकिड़ो ई वेठो। मां चयो लॻे थो मुंहिंजो राग तोखे वणियो आहे? चई तुंहिंजो राग न आहे वणियो, मां माज़ूर आहियां, मूंखे केरु खणण वारो कोन्हे। इन करे ही दौर बेसुरनि जो आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, उहो दौर ई वियो हलियो साईं, ख़ुदा जो कसम आहे। हिन दौर में केरु पंहिंजे पीउ जो पूरो नालो वठण जे तयारु कोन्हे, मॉम पप्पा डैड, शॉर्टकट जो दौर आहे साईं, उहो दौर थोरो ई आहे। अब आचर ते जायो आचर नालो रखीसि, सूमर ते जायो सूमर रखीसि, जुमे ते जायो जुमो। हाणे ॿार ॼमे थो, पूरो हफ़्तो मायूं गूगल ते नालो थियूं ॻोल्हनि, अड़ी कहिड़ो रखूं, इश्पी फिशपी, अड़ी न टोनी। दौर अहिड़ो अची वियो आहे। इन करे ऐं उहो दौर न आहे। अॻे शागिर्द वीचारो, तव्हां सीनियर वेठा आहियो पोयां, ऐं सीनियर बि माना डबल सीनियर हो, 2 शादियुनि वारा घणा हो। हा हा मां सूरत हाल ॾिसी सम्झी वियो आहियां। हाणे मूं में जेका रत जी थैली आहे, मां तव्हांजे लाइ हाज़ुर आहियां। पर हाणे ईद जो ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे। मूंखे हिकिड़े माण्हू चयो खोसा तो उज़ई कई आहे? मां चयो मां 2 कुकड़ वेल्डिंग कराइनि, 4 टंगूं थींदियूं, उनजी उज़ई करणी पवंदी। असां ग़रीब हूं, सॼी ज़िंदगी पिन जो गोश्त खाधो आहे। छो जो मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो साईं, उन 8 ॾींहं छेलो अॻी उज़ई ते दर ते ॿधो, ऐं छेलो बि वेड़ो पेट्रोल ते हो। उहो पूरे पाड़े जी निंड फिटाए वेठो, अध रात जो पलटा पियो हणे, 4थे कारे ते 5 कारे ते राग पियो ॻाए छेलो। उहो हफ़्तो सॼो ॿधई, पाड़े जी निंड फिटाई। मां चयो गोश्त त ॾींदे न बेईमान? चई हा। हफ़्ते खां ईद खां पोइ 3 ॾींहं ते मां चयो गोश्त ॾे, कारी थैली में ॾिनई। मां वरी अची पंहिंजी घरवारी खे चयो, मां चयो ए गोश्त देरि न मिलिया, ए गोश्त असां देरि ठहियसूं, सभु गोश्त खाईयासीं। जेॾी महिल उन गोश्त जो वारो आयो, कारी थैली जो खोलियो त मुर्गी जो गोश्त हुजे। इन करे माण्हू उज़ई में फराड था कनि। ऐं अलाह जी राह में ॾियणी आहे, इन में पंहिंजी दिलि सखी रखो, अलाह ख़ुशि कंदो। ऐं मां तव्हांखे गानड़ो ॿुधायां थो, पर मुंहिंजो गानड़ो उहो गानड़ो अलाह करे मींहुं न वसे। ऐं मुंहिंजो सोशल मीडिया ते उहो गानो 1.5 करोड़ माण्हुनि ॾिठो आहे, ऐं 70 लख उनखे शेयर कयो वियो आहे। छो जो मां सोशल मीडिया जो आर्टिस्ट आहियां, ऐं मूंसां सोशल मीडिया जे करे ई माण्हू प्यार कंदा आहिनि। न त मुंहिंजी डिज़ाइन अहिड़ी आहे, मूंखे हैदराबाद में रक्शे वारो बि कोन खणंदो, मथां रक्शे जा पलक कढी वञे। छो जो मां निमाज़ में बीहंदो आहियां त बि सिफ़ मां माण्हू निकिरी वेंदा आहिनि त खीसो त कोन कटींदो। डिज़ाइन अहिड़ी आहे न, अम्मा चए थी तूं ओॾी महिल जायो जेॾी महिल भुगड़नि ते बाडी आहे तुंहिंजी, बोड में जायो हेलीकॉप्टर त भुगड़ा उछलींदा। हाणे असांजा ग़रीबनि जा ॿार सुबुह जो रड़ियूं कंदा आहिनि, पापा
माण्हू जे लॻे पियो खे थो सॾे पापा, पर उहो पापा चाह वारा आहिनि। पापनि ते अहिड़ी पार्टी थींदी न। साईं मौलवी साहिब साईं तव्हां त माशाल्लाह 2-3 पाॾा कुठा हूंदा उज़ई में न साईं, पर हिन दौर में जंहिं साइज़ जो माण्हू पाॾो थो वठे या छेले थो वठे उन खां डबल साइज़ जो फ्रिज थो वठे। त भाउ मूंखे 12 महीना वरी माना माना माई खे चईसि बुड़ी सुभाणे पावा ठाहिजांइ, ॿेड़ी मगज़ ठाहिजांइ। हो चवंदो मुआ ख़ुदा जी मार पोइ उज़ई कई थी ॿार त वेरा चुप, पैसा मूं भरिया आहिनि पिणे जान जा, इहे असांखे खाइणो आहे। माण्हू 12 महीना उहो साॻो गोश्त खाईंदा आहिनि। उहो गानड़ो तव्हांखे ॿुधायूं था, इंजॉय कयो। वरी ॿिया बि वीचारा आर्टिस्ट आहिनि, ईद जो मौक़ो आहे, तव्हां ॿुधी मूंखे बर्दाश्त कयो आहे। मां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे चेक ॾींदुमि।